साथियों, असांजी हिन नर्सरी राइम कॉम्पिटिशन जो मक़सदु हिकु आहे त असांजा नंढा ॿार सिंधीअ में ॻाल्हाइण जी शुरूआति कनि, सिंधी ॻाल्हाइण सिखनि। इन जे लाइ तव्हां सभिनी खे इहा वेनती कई थी वञे त तव्हीं पंहिंजे स्कूलनि जे क्लास जे सभिनी सिंधी ॿारनि खे जेके 3 ऐं 8 सालनि जे उमिरि जे विच जा आहिनि, उन्हनि खे हिन चटाभेटीअ में ज़रूरु हिसो वठायो। केतिरा स्कूल असांखे चवनि था त असीं 10 ॿारनि जो वीडियो था मोकिलियो। अरे, जे तव्हांजे क्लास में 40 ॿार आहिनि त 10 जो छो था मोकिलियो? हीअ स्कूलनि जी चटाभेटी कान्हे जंहिंजे तव्हांजे मन में इहो ख़्यालु हुजे त मुंहिंजो स्कूल खटंदो, मुंहिंजो नालो थींदो। ईअं कुझु बि कान्हे। हीअ आहे चटाभेटी असांजे नंढड़नि बालकनि लाइ त उहे सिंधीअ में ॻाल्हाइण सिखनि, शुरूआति कनि। इन जे लाइ तव्हां सभिनी खे स्कूल जे प्रिंसिपल चाहे टीचर्स खे असां इहा ई वेनती था करियूं त तव्हां सभिनी ॿारनि खे बैत ज़रूरु सेखारियो ऐं उन्हनि सभिनी जो हिकु वीडियो कढी असांखे ज़रूरु मोकिलियो। सभई माइट, सभई ॿार ख़ुशि थियनि, पंहिंजो वीडियो ॾिसंदा न यूट्यूब जे सिंधी संगत किड्स चैनल ते, त हिननि खे ॾाढी ख़ुशी थींदी। ॿी ॻाल्हि त असांखे केतिरा ई माइट चवनि था या टीचर्स चवनि थियूं या स्कूलनि मां फ़ोन अचनि था त असीं जेकर वीडियो तव्हांखे व्हाट्सएप ते छो न मोकिलियूं। हाणे व्हाट्सएप जे वीडियो ईंदो त उनजी उहा क्वालिटी नंढी थी वेंदी, यानी ख़राब थी इन जे आवाज़ में अहिड़ो मज़ो न रहंदो ऐं उनजी क्वालिटी बि अहिड़ी सुठी कान थी। अॼुकल्ह हर को माण्हू वीडियो ॾिसे थो स्मार्ट टीवीअ ते, हलायईं यूट्यूब ते ऐं ॾिठईं स्मार्ट टीवीअ ते, त उनजी क्वालिटी सही न थींदी। त तव्हांजे ॿार जो वीडियो केरु ॾिसंदो? तंहिंजे करे तव्हां महिरबानी करे असांखे पंहिंजो वीडियो मोकिलियो sindhisangat@gmail.com ते। ऐं इन जे लाइ तव्हांखे वी ट्रांसफर जी सहूलियत जेका सेवा फ्री में आहे उहा हासिलु करणी आहे। बसि इन वेबसाइट ते लिखियलु आहे फ्री सर्विस। इन में तव्हांखे 3 ॻाल्हियूं यादि रखणियूं आहिनि। तव्हांजी ईमेल आईडी, असांजी ईमेल आईडी जेका आहे sindhisangat@gmail.com। ऐं इन खां सवाइ तव्हांजे ॿार जो वीडियो क्लिप, उन वीडियो क्लिप जो नालो मटाए पंहिंजे ॿार जो नालो विझिजो ऐं पोइ उन सां गॾु असांखे जेके डिटेल्स तव्हांखे मोकिलणा आहिनि उहे त तव्हांखे ख़बर ई आहिनि। ॿार जो नालो, माउ पीउ जो नालो, स्कूल जो नालो, कहिड़े दर्जे में आहे ॿारु ऐं उन जी डेट ऑफ बर्थ छा आहे, उमिरि छा आहे, इहे सभु ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। असां वटि तव्हांजी ईमेल आईडी बि ज़रूरु खपे। तंहिंजे करे महिरबानी करे ही सभु इंफॉर्मेशन हिन वी ट्रांसफर में हिकु एक्सेल शीट ठाहे विझो, या जे तव्हां जुदा वीडियो था मोकिलियो पोइ त उन मैसेज में बि पूरो अची सघे थो। तंहिंजे करे अचो त गॾु करियूं कोशिशि। असांजे तरफ़ां ही जेको कमु थी रहियो आहे उहो तव्हांजी मदद खां सवाइ पूरो कान थींदो। तव्हांजो सहकार असांखे ज़रूरु खपे ऐं सिंधी हुजण जे नाते इहो तव्हांजो फ़र्ज़ु आहे। अचो त गॾिजी पंहिंजो फ़र्ज़ु निभायूं, पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखूं ऐं गॾिजी करे सिंधी ॿोली जो वधीक ऐं वधीक प्रचार करियूं। जय झूलेलाल।